अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमाज़ा अलैहिम लौ आमनू बिल्लाहि वल यौमिल आखिर व अनफ़क़ू मिम्मा रज़क़हुमुल्लाह व काना अल्लाहु बिहिम अलीमा। इन्नल्लाहा ला यज़लिमु मिस्क़ाल ज़र्रह व इन तकु हसनतन युज़ाइफ़हा व यु'ति मिन लदुन्हु अजरन अज़ीमा। फ़कैफ़ इज़ा जि'ना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जि'ना बिका अला हाउलाइ शहीदा। यौमइज़िन यवद्दुल्लज़ीन कफ़रू व असवुर रसूल लौ तुसव्वा बिहिमुल अर्ज़ व ला यक्तुमूनल्लाह हदीसा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बुख़्ल करण वारे बख़ील माण्हूअ जे मुतालिक़ बयानु फरमायो हो, जंहिंमें उलमा मुहद्दिसीन लिखियो हो त इहे आयतूं उन वक़्त जे यहूदियुनि जे बारे में नाज़िल थियूं हुयूं, छो त यहूदियुनि जे अंदरि इहा आदत हुई ख़राब त तौरात में जेके ॻाल्हियूं उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां हुक्म तौर ते लिखियल मिलियूं हुयूं उन्हनि ते अमल न कंदा हुआ ऐं उन सां गॾोगॾु पाण त माल ख़र्च न कंदा हुआ पर ॿियनि खे बि हुतां बटण हलायोसि चार्ज वारो हुतां बटण हलायोसि। यहूदियुनि जूं इहे ॿ वॾियूं ख़राबियूं हुयूं त हिकु त तौरात में जेके अहकाम बयानु थियल हुया उन्हनि ते अमल न कंदा हुआ ऐं माण्हुनि खे बि न ॿुधाईंदा हुआ त को माण्हू अमल कनि। माल पाण बि ख़र्च न कंदा, माण्हुनि खे बि ॾस न ॾींदा त को ख़र्च कनि। त पोइ इन जी निस्बत सां अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला पहिरें नंबर आयत में फरमायो वमाज़ा अलैहिम लौ आमनू बिल्लाहि वल यौमिल आखिर। छा थिए न जेकॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणनि, आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणनि। हिक तरफ़ खां चवनि पिया त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आहे ऐं वरी अमल बि न पिया कनि ऐं तौरात जे अंदरि जेके अहकाम लिखियल हुआ उन्हनि ते बि अमल न पिया कनि। छा थिए न, कहिड़ी तकलीफ़ थिए न उन्हनि खे। जंहिं मां सम्झ में आयो त यहूदियुनि ऐं नसरानियुनि जी इहा मुखालिफ़त ॼणो त हिन बुनियाद ते हुई जो अल्लाह ते बि ईमान कोन्हे उन्हनि खे, क़यामत ते बि ईमान कोन्हे। मुशरिक ऐं काफ़िर थी पिया। अल्लाह से फरमायो वमाज़ा अलैहिम लौ आमनू बिल्लाहि वल यौमिल आखिर व अनफ़क़ू मिम्मा रज़क़हुमुल्लाह। छा थिए न, साव निकिरी वञे न, छा थिए न, माल खुटी पए न, छा थिए न, रिज़्क़ रोज़ी बंदि थी वञे न, छा थिए न जेकॾहिं अल्लाह ते ईमान आणनि न, क़यामत जे ॾींहं ते ईमान आणनि न ऐं अल्लाह ताला जेको उन्हनि खे रिज़्क़ रोज़ी ॾिनो आहे उनखे ख़र्च कंदा त छा थिए न। वकान अल्लाहु बिहिम अलीमा। अल्लाह से फरमायो इन्हनि जे समूरनि ॻाल्हियुनि जो अल्लाह ताला जे ज़ात खे इल्मु आहे। हाणे ॿिए नंबर आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो क़यामत जे ॾींहुं जेका उन्हनि खे इन इहे नाफ़रमानी जी सज़ा मिलंदी उनजो इशारो त गुज़िरियल आयतुनि में फरमायो वियो वअतदना लिल काफ़िरीन अज़ाबन मुहीना। रुसवाई वारो ज़रा ज़िल्लत वारो अज़ाब चखाईंदासीं उन्हनि खे। सवाल पियो पैदा थिए त एॾी न रुसवाई थींदी क़यामत जे ॾींहुं, काइनात सॼे जा इंसान मौजूदु हूंदा, उते सज़ा मिलंदी जंहिंखे, इहा त वॾी रुसवाई हूंदी।
पोइ अलाह से माफ़ करे सवाल पैदा पियो थिए त इहा सज़ा ज़रा हद खां वधीक न आहे। दुनिया में माण्हू जेके बि ॾोह या गुनाह करे थो उहे पंहिंजे मुंहं सां क़यामत जे ॾींहुं जेका सज़ा मिलंदी उहा सभिनि जे साम्हूं, इहा सज़ा वॾी न आहे, इहा हद खां वधी कोन्हे। अल्लाह ताला हुन जे लाइ फरमायो इन अल्लाह ला यज़लिमु मिस्क़ाल ज़र्रा, अल्लाह ताला ज़रे बराबर बि ज़ुल्म न कंदो आहे। वमा रब्बुका बिज़ल्लामिल लिल अबीद, ॿिए जॻह ते फरमाई अल्लाह ताला माण्हुनि खे सज़ा ॾेई करे छा कंदो? अल्लाह ताला जे इज़्ज़त अज़मत में को वाधारो ईंदो या अल्लाह ताला उनखे सज़ा ॾेई करे नऊज़ बिल्लाह ख़ुशि थो थिए? न, फरमाई ला यज़लिमु मिस्क़ाल ज़र्रा, ज़रे बराबर बि अल्लाह ताला ज़ुल्म न कंदो आहे। साईं पोइ असांजे ज़हन में जो ख़दशो आहे त इंसान गुनाह थो करे पंहिंजे मुंहं सां ऐं सज़ा थी मिले वरी क़यामत जे ॾींहुं सभिनी जे साम्हूं, पोइ ॼण त इहा सज़ा सभिनी जे साम्हूं जो मिलंदी त इहा हद खां वधीक थी लॻे। इहो ख़दशो दूर न थियो अञा ताईं। उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन बि ज़रा हिन तरह लिखियो आहे त क़ुर पाक जी तालीम ऐं हदीस पाक जी तालीम सरेआम मिली आहे। मेंबर तां मजलिसुनि में, महफ़िलुनि में, चौकनि चौराहनि तां सरेआम क़ुर पाक जी तालीम मिली आहे त जेको क़ुर ऐं हदीस जे तालीम जी मुखालिफ़त कंदो उनखे सज़ा मिलंदी ऐं सज़ा उनजी रुसवाईअ वारी हूंदी। आख़िरत में हिसाब किताब सभिनी जे साम्हूं ॾियणो पवंदुसि। अल्लाह से फरमायो असां इन्हनि गुनाहनि जी सज़ा मुक़ररु कई इहा हुई। ईअं थोरी चयोसीं त पंहिंजे मुंहं सां गुनाह कंदो त सज़ा बि पंहिंजे मुंहं सां ॾींदासीं। हा, अलबत तव्हांखे उहो अंदाज़ो ई कोन्हे त केतिरा ई तव्हांजा अहिड़ा गुनाह जेके तव्हां पंहिंजे मुंहं सां इनफरादी कया हा, जंहिंजी ख़बर दुनिया खे कोन हुई, उहे असां तव्हांजे कंहिं नेकीअ जे करे लिखिया ई कोन्हनि, माफ़ करे छॾियासीं। बल्कि कुझु हिन तरह सां बि चइजे त बहितर थींदो। अल्लाह से फरमाईंदो त तव्हां जेके मुंहिंजा ॾोह कया आहिनि, मुंहिंजे अहकामनि में जेतिरे क़दुरु नाफ़रमानी कई मां हुनजो हिसाब ई कोन थो वठां। ईमान जे करे, मुंहिंजे नबीअ जे उम्मत में मुस्लमान हुजण जे करे मूं माफ़ कयो, दरगुज़र कयो ॿारनि जा हक़, माल ख़र्च करण में जेका तव्हांखे असां तालीम ॾिनी त माण्हुनि मिस्कीननि ग़रीबनि जो तव्हांजे माल में हक़ आहे। उहो अमवाल हक़ुल लिस्साइल वल महरूम वफ़ी अमवालिहिम हक़ुल लिस्साइल वल महरूम। अल्लाह से फरमाए थो तव्हांजे मालनि में मां साइल ऐं महरूम माण्हूअ जो हक़ रखियो आहे, हुनखे ॾींदा कयो। पोइ उहे ईअं ॾींदा कयो जीअं तव्हांखे ॿुधायो आहे। पोइ तव्हां परायो हक़ जो न ॾींदव त सज़ा त मिलंदव न, ऐं उहा सज़ा तव्हांखे चिटी करे ॿुधाई त उहा सज़ा पंहिंजे मुंहं सां न हूंदी। ज़ाहिर ज़ूर माण्हू हक़ खाईंदो त सज़ा बि ज़ाहिर ज़ूर मिलंदसि। पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे त क़यामत जे ॾींहुं हुज़ूर सलातो वसलाम जन अल्लाह तबारक व तआला खां इहा तमन्ना कंदा, घुर कंदा त मुंहिंजा रब साईं मुंहिंजे उम्मत जो हिसाब किताब मूंखे ॾियो त मां कयां। अल्लाह से फरमाईंदो सोना नबी छो पैदा मूं कया, रिज़्क़ रोज़ी मुंहिंजे हवाले, किने कतरे मां हिननि खे सुहिणी सूरत करे मूं बनायो, रब मां, रज़ाक मां, ख़ालिक मालिक मां हिसाब किताब वरी तूं करी छो भला, छाजे करे? हुज़ूर साईं अर्ज़ कंदा त मुंहिंजा रब तुंहिंजो इंसाफ़ ज़रा कड़क ऐं अनमोल हूंदो, निरालो हूंदो। सभिनी जे साम्हूं तूं हिसाब कंदे त मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि जी रुसवाई थी वेंदी। ॿियनि उम्मतुनि जा माण्हू ॾिसी करे मथां खिलूं कनि था, आख़िरी नबीअ जे उम्मत में अहिड़ा न माण्हू जंहिं नबीअ जो एॾो वॾो शान तौरात ज़बूर इंजील में लिखियल हो, उनजे उम्मत जो बि शान लिखियल हो, इहे आहे न उहे माण्हू मथां मुंहिंजे उम्मत जी बेइज़ती थी पई। मूंखे ॾियो त मां हुनजो हिसाब किताब लिकाए कंदुसि, हीअं हेठां लिकाए। अल्लाह तबारक व तआला हुन वक़्तु फरमाईंदो तोखे जेकॾहिं मां हवाले कयां त पंहिंजे उम्मत जो हिसाब किताब कर, तोखे त पवंदी न ख़बर तोखे त तुंहिंजे उम्मत जे माण्हुनि जा कहिड़ा कहिड़ा ॾोह आहिनि। मां रब इहो बि नथो चाहियां त तुंहिंजे उम्मत जे हिबनि जी ख़बर तोखे बि ॾियां, ईअं लिकाईंदुसि, ईअं लिकाईंदुसि। एॾो रब अरहमुर राहिमीन आहे। तॾहिं फरमायई इन अल्लाह ला यज़लिमु मिस्क़ाल ज़र्रा, दिमाग़ जे ख़दशनि खे कढी छॾियो, मां रब ज़रे बराबर बि ज़ुल्म न कंदो आहियां।
माफ़ करे छॾींदो आहियां, दरगुज़र करे छॾींदो आहियां, चपनि ते बि कोन आणींदुसि जेके तव्हां ॾोह कया ऐं तव्हांजे नेकीअ जे करे मूं माफ़ करे छॾिया, उहे तव्हांजे दफ़्तर में बि लिखियल कोन हूंदा। न के मलाइको शायदि ॾींदो, न के असां आणींदासीं। पर जंहिं महिल ज़िद कंदव न, ज़िद न मञींदव, त मां किथे ॾोह कयो? न साईं, हे कूड़ा आहे, लिखण वारा मलाइक कूड़ा, कूड़ा मलाइक कूड़ा, हे सभु शयूं कूड़ियूं, हे मलाइकनि पंहिंजे तरफ़ खां लिखियो आहे, असां कोन कया ॾोह। अल्लाह से फरमाए थो, जेकॾहिं ईअं कयो न ज़िद, त पोइ यादि रखो, अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। तव्हांजा हथ ऐं पेर उन वक़्तु ॻाल्हाईंदा, तव्हांजे ज़बान ते मां मोहर हणंदुसि, तालो हीअं, ज़बान ॿिन्हिनि ॾंदनि जे विच ते ॾेई ॿिन्हिनि ॾंदनि खे क़ाबू कंदुसि, चढ़ाॿीअ खे मुंहिंजे मर्ज़ीअ सां चुरंदी आहे न, चढ़ाॿी बि ॾंद बि मुंहिंजे मर्ज़ीअ सां चॿाड़ींदा खाईंदा आहिनि न, इन ज़बान ते तालो हणंदुसि, ॿिन्हिनि ॾंदनि जे विच में बंदि कंदुसि, पोइ तुंहिंजे उज़वनि खां ॻाल्हाईंदुसि, तुंहिंजा उज़वा ॿुधाईंदा त हीउ जुर्म कंदो। ॾोह बि त हिननि हथनि ऐं पेरनि सां, दिमाग़ ऐं चमड़ीअ सां कंदो आहे न, इहे तुंहिंजा पेर ऐं हथ उज़वा तुंहिंजा ॻाल्हाईंदा। पोइ काॾे वेंदे? अञा जेकॾहिं तूं न मञींदे न, पोइ ॿुध, फरमायईं वइन तक हसनतन युज़ाइफ़हा, जेकॾहिं दुनिया में तव्हां नेकियूं कयूं हूंदियूं न, इहे नेकियूं, त पोइ युज़ाइफ़हा, उहे तव्हांखे एॾियूं वधाए ॾींदुसि, एॾियूं ॿीण करे ॾींदुसि, टीण चवण, पंजूण चवण, बुज़ुर्गनि लिखियो आहे त 120 दर्जा ताईं वधाईंदो। हिकिड़ीअ नेकीअ जो दर्जो 120 दफ़ा मथे तेसीं ताईं वधाईंदुसि। वयुति मिन लदुनहु अजरन अज़ीमा, इहो तव्हांजे अमलनि में को कमाल कोन हूंदो, या मुंहिंजे तरफ़ खां महिरबानी हूंदी तव्हांजे मथां, एतिरो ॾींदुसि। पर ज़िद कयो आहे, मैं नहीं मानता, इन ज़िद ते बीह वियो, नाफ़रमानीअ ते ज़िद कयो त असां कोन कई, असां अहिड़ा हुयासीं मस्जिद जा कख, उज़वा तव्हांजा ॻाल्हाईंदा, पोइ बि जेकॾहिं चयो त उज़वा असांजा कूड़ था हणनि, पोइ ॿुधो, फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन वजिअना बिका अला हाउलाइ शहीदा। क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे अदालती निज़ाम जो हिकिड़ो हिसो ही बि हूंदो त जेके जेके उम्मती पंहिंजे ॾोहनि ते न मञींदा, चवंदा त मां ॾोह कोन कया, दुनिया में जो ग़लतियूं करे ॾोह करे पोइ चवंदो न साईं मां न, क़ुर अल्लाह मां न, कसम ते मूंखे हेॾो हेॾो कसम मां न, दुनिया में जो हेरी ॾोह करे पोइ नथो मञे, मूं वटि बि न मञींदो। पोइ मुंहिंजे अदालती निज़ाम जो हिसो हीअ ॻाल्हि बि आहे त मां हर नबीअ जे उम्मत में जेके उम्मती मुनकिर थींदा, न मञींदा, उनजे मथां संदसि नबीअ खे बीहारींदुमि, शाहिदी ॾींदुमि, नबीअ खे बीहारींदुमि त तूं सुणा साईं, तूं शाहिदी ॾे पंहिंजे उम्मत जे हिननि माण्हुनि ते। ही था चवनि त असां नेकियूं कयूं पर लिखियूं कोन अथऊं, ऐं गुनाह कोन कया पर उहे लिखिया अथऊं, ही था चवनि असां नाजाइज़ी थी आहे। तूं भला ॿुधाए, सुहिणे नबीअ खां पुछंदासीं, हर नबीअ खां पंहिंजे उम्मत जे बारे में पुछंदासीं, पोइ ईअं तोखां बि सुहिणा तुंहिंजे उम्मत जे बारे में पुछंदासीं। तूं जॾहिं न उन्हनि जे मथां बीही वञी शाहिदी ॾींदा, वक़ाल रसूल, सूरत फुरक़ान 19 पारो, फरमाई वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, मुंहिंजा रब साईं मुंहिंजे हिन क़ौम मुंहिंजे क़ुरान खे छॾे ॾिनो। मुंहिंजो नबी जंहिं महिल तव्हांजे मथां बीही वेंदो, उन महिल छा चवंदव, छा जवाबु ॾींदव? एॾा वॾा लफ़्ज़ फरमाई फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन, छा हालत हूंदी उन वक़्तु इन्हनि जी जंहिं वक़्तु सोना असां हर उम्मत में हिकिड़ो शाहिद बीहारींदासीं, उहो पैगंबर उन जे मथां, वजिअना बिक, तोखे बि आणींदासीं उन वक़्तु अला हाउलाइ शहीदा, इन्हनि माण्हुनि जे मथां शाहिद तौर ते तोखे बि आणींदासीं, उन वक़्तु इन्हनि जो अशर छा हूंदो? तोखे बि कूड़ो कंदा, तोखे बि चवंदा कूड़ो? सवाल पैदा थियो, साईं असां सभु ॻाल्हियूं मञूंसीं, पर असांजे अकुल खां इहा ॻाल्हि मथे आहे, कोन थी सम्झ में अचे। मञूंसीं, असांजो अकुल कसो आहे, नथो सम्झी सघे, क़ुर सचो, अल्लाह जो नबी बि सचो, सम्झायो, असांजो अकुल कोन थो सम्झे इहा ॻाल्हि। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ इहो त साईं शाहिदी त उहो ॾींदो जेको गॾु हुजे न, मां ॾोह थो कयां, नऊज़ बिल्लाह, अल्लाह साईं बचाए, मुंहिंजे ख़िलाफ़ शाहिदी उहो ॾींदो जेको मूंखे ॾिसे, गॾु हुजे या कंहिं न कंहिं ख़ुफ़िया तरह सां किथे वेही मूंखे ॾिसे, पोइ शाहिदी ॾे त बाबा हा मां हिनखे ॾिठो आहे। हुज़ूर सलातो वसलाम जन असां सां गॾु त कोन्हनि, हुज़ूर साईं जन ठीकु आहे मञियोसीं पंहिंजे रोज़े में ज़िंदा आहिनि, असांजे नज़रिए मुताबिक़ त नबी सगोरा पंहिंजे क़बरुनि में ज़िंदा आहिनि, मञियोसीं उते ज़िंदा आहिनि, जिथे किथे त अल्लाह ताला जी ज़ात मौजूदु आहे न, पोइ हुज़ूर सलातो वसलाम जन असांजे ॾोहनि ते शाहिदी कीअं ॾींदा? रिवायत जे अंदरि ईंदो आहे, बुखारी शरीफ़ जे अंदरि,
त अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजे उम्मत जे हर उम्मतीअ जो अमल सुबुह शाम रोज़े पाक ते पहुचाए ॿुधाईंदो आहे। साईं सुणा तुंहिंजे फलाणे उम्मतीअ अॼु हे कम कया अथई, ख़बर ॾिनी वेंदी आहे हर उम्मतीअ जी। हाणे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला मलाइकनि जे ज़रिए उहा ख़बर ॾिए थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेका ख़बर मुनज़्ज़म तरीक़े सां पक्की मिली आहे, उन ख़बर मुताबिक़त सां त ॿी शायदि ई ॾेई सघनि था न। छा उन रब तबारक व तआला जे ख़बर ॾियण वारे इंतज़ाम खे बि कूड़ो कंदो? ऐं हुज़ूर साईं जन जी इहा ख़बर ॿुधी करे पोइ शाहिदी ॾियण खे बि कूड़ो कंदो? चलो जेकॾहिं ईअं बि न मञे कोई त रिवायत अंदरि ईंदो आहे त भला अल्लाह ताला उन वक़्तु हीअं कंदो, उन बहाने जा उहे बुरा अमल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आम्हूं साम्हूं कंदो। जीअं मूवी कंहिं भरियल हुजे न, हुज़ूर जन खे क़यामत जे ॾींहुं ॾेखारींदो, साईं हे नंढड़ो हीअं ॼमियो ॾिसो। जीअं नंढी मूवीअ में कॾहिं कॾहिं अॼुकल्ह दुनिया खे सम्झाइणु सफ़ा सवलो थी पियो आहे। हिकिड़ो ॿारु ॼाओ आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते उहो हिकिड़ी मूवीअ में ॾिसूं था, वॾो थो थिए, पोइ घुमे थो, पोइ जवान थो थिए, पोइ पोड़ो थो थिए, सभु कम हुन हिकिड़ी मूवीअ 5-2 मिंटनि वारीअ में सम्झी था वञूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं अल्लाह ताला मुशाहिदो कराईंदो हर उम्मतीअ जो। उन पंहिंजे उम्मतीअ जो इहो सॼो अहवालु ॾिसी करे पोइ शाहिदी ॾींदा। छा उन मूवीअ खे बि चवंदो त कूड़ी आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उन वक़्तु उन शाहिदीअ खे बि चवंदो त कूड़ी आहे? जेको पैगंबर उम्मत जे बारे में हुज़ूर जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला खे दरख़्वास्त कंदा त मूंखे ॾे हिननि जा त मां हिसाब किताब कयां, मथां रुसवाई थिए न, उहो नबी पंहिंजे उम्मत ते दाई थींदो? सवाल ई नथो पैदा थी सघे। क़ुर पाक जूं आयतूं हक़ ऐं सचो असांजे ज़हन जे ख़दशनि में जेकॾहिं अञा ख़दशा रहनि था ज़हन में त असांजो ज़हन ख़राबु आहे। क़ुर सचो, असांजो ज़हन कसो। हाणे सम्झ में अची वियो त वाकई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शाहिदी जेका आहे उहा बि बरहक़ आहे। हिकु रिवायत में त ईंदो आहे त अॻियनि उम्मतुनि जे नाफ़रमान माण्हुनि ते उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे अल्लाह ताला शाहिद बीहारींदो। उम्मत मुहम्मदीअ जा माण्हू बीही करे शाहिदी ॾींदा त हा साईं, लूत अलैहिस्सलाम नबीअ जे उम्मत जा माण्हू छोरनि सां ज़िना कंदा, ऐं फलाणा जेके आहिनि मापतोर में शुएब अलैहिस्सलाम जा माण्हू खोट कंदा, फलाणा जेके आहिनि चोरियूं कंदा, आद समूद जे क़ौम जा माण्हू बुत परस्त ऐं मुशरिक हुआ, सालेह अलैहिस्सलाम जे क़ौम जे माण्हू सालेह अलैहिस्सलाम जे ॾाचीअ जा पेर कपिया, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे माण्हू कर्ट में कचो क़त्ल कयो। उहे माण्हू चवंदा उम्मत मुहम्मदीअ जा माण्हू असांजे दौर में हुया छा जो अॼु इहे असां ते शाहिदी था ॾियनि? अल्लाह से पुछंदो उम्मत मुहम्मद जे माण्हू खे, तव्हां भला कहिड़े बुनियाद ते शाहिदी था ॾियो? पोइ उम्मत मुहम्मद जा माण्हू चवंदा त साईं इहे ॻाल्हियूं असां क़ुर पाक में लिखियल ॿुधियूं अथसीं, पढ़ियूं अथसीं। पोइ जे क़ुर सचो ऐं इहो क़ुर लथो आहे, नाज़िल थियो आहे सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, जे असांजो पैगंबर सचो, क़ुर बि सचो, त असांजी शाहिदी बि सची। पोइ जहाँ क़ुर पाक सचो कोन्हे, नबी सचो कोन्हे, नऊज़ बिल्लाह, त असांजी शाहिदी बि सची कोन्हे। लिहाज़ा अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो मुंहिंजो क़ुर बि सचो, मुंहिंजो नबी बि सचो, तव्हांजी शाहिदी बि सची। उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि जी शाहिदी बि सची थींदी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शाहिदीअ खे केरु ठुकराए सघंदो? हाणे सम्झ में आयो अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजे उम्मत जे इंतिहाई ज़िद्दी नाफ़रमाननि जे मथां कीअं बीहारींदो त उहो शाहिदी ॾींदा। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला सहाबी आहे, बुखारी शरीफ़ जे अंदरि रिवायत ईंदी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद खे फरमायो, इब्न मसूद, ओ मसूद जा पुट, जी मुंहिंजा साईं अॼु क़ुर त ॿुधा। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद अर्ज़ कयो त साईं अॼु मूंखां क़ुर ॿुधण था चाहियो? क़ुर त तव्हां ते नाज़िल थियो आहे, क़ुर तव्हां पढ़ो त असां ॿुधूं त असांजो हाण ठरे, अॼु मूंखां ॿुधण था चाहियो? हुज़ूर फरमायो हा, इब्न मसूद अॼु तूं पढ़ त मां ॿुधां। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जी आवाज़ में बि अल्लाह तबारक व तआला वॾी कशिश रखी। हुज़ूर चयो तूं ॿुधा। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद सूरत निसा पढ़णु शुरू कई। पढ़ंदो आयो, पोइ जॾहिं 39 आयतूं पूरियूं करे, 40 आयतूं पूरियूं करे 41 नंबर आयत खे फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जिअना बिका अला हाउलाइ शहीदा, इहा आयत जॾहिं तिलावत कयईं तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, इब्न मसूद बस 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 बस,
ईअं करे पाण रोई पिया, एॾा रुन अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। हाणे हिते अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन आयत में जेको अल्लाह तबारक व तआला बयान कयो आहे त क़यामत जे ॾींहुं सोना तोखे पंहिंजे उम्मत जे माण्हुनि ते बीहारींदुसि, शाहिदी ॾींदे, इहो मंज़र हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे यादि अची वियो। अल्लामा कुस्तलानी रहमतुल्लाह अलैह बि लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो इन आयत जे तिलावत वक़्तु उहो मंज़र क़यामत जो साम्हूं आंदो, जंहिं वक़्तु हुज़ूर जन पंहिंजे उम्मत ते दाएं ॾींदा त या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, इन मुंहिंजे क़ौम जे माण्हुनि क़ुरान छॾियो। बे इंतिहा रुना त मां पंहिंजे उम्मत ते शाहिदी ॾींदुसि त इहे मुंहिंजे क़ुरान खे छॾे विया, पोइ मां जंहिं ते शाहिदी ॾींदुमि उहो किथे बचंदो, किथे बचंदो? इन जे करे रोई पिया, बे इंतिहा रोई पिया। क़ुरान पाक जूं जेके आयतूं आहिनि, का हिकिड़ी हिकिड़ी आयत बि इंसान जी ज़िंदगीअ खे संवारण जे लाइ काफ़ी आहे। हिकिड़ी हिकिड़ी आयत जे गौर कजे, तवज्जो कजे त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो क़यामत जो जॾहिं ॾींहुं थींदो न, यौमइज़ यवद्दुल लज़ीना कफ़रू वअसवुर रसूल लौ तुसव्वा बिहिमुल अर्ज़, मुंहिंजो नबी जॾहिं उन्हनि ते शाहिदी ॾींदो न त हा साईं हिननि मुंहिंजी नाफ़रमानी कई, मुंहिंजे क़ुरान जी नाफ़रमानी कई, उन वक़्तु अल्लाह से फरमाए थो यौमइज़ यवद्दुल लज़ीना कफ़रू वअसवुर रसूल, काफ़र ऐं मुनाफ़िक़ जिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कई हुई, उहे माण्हू उन वक़्तु जंहिं ते हुज़ूर जन शाहिदी ॾींदा त ही नाफ़रमान हा, उन वक़्तु इहे चवंदा त लौ तुसव्वा बिहिमुल अर्ज़, काश ज़मीन अॼु चीरजी वञे हा, असांखे जाइ ॾे हा त असां ज़मीन में हीअं ग़रक़ थी वञूं हा त अॼु रुसवाई न ॾिसूं हा, काश असांजी माउ न ॼणे हा। उन वक़्तु मञीदा, ॿेरा नमा कंदा, न साईं असां ॾो हगो न कया, शाहिदियूं बीहंदियूं, उज़वा शाहिदी ॾींदा, मलाइक शाहिदी ॾींदा, किताब उन्हनि जो अमालनामो शाहिदी ॾींदो, न मञीदा, क़ुरान शाहिदी ॾींदो, हुज़ूर जी शाहिदी जॾहिं बीहंदी तॾहिं हुननि जा ठप ठरी वेंदा। पोइ चवंदा काश हीअ ज़मीन जाइ ॾे न त ज़मीन में हीअं ग़रक़ थी वञूं, ज़मीन मथां हीअं मिली वञे, जेकर कोई न ॾिसे असांखे, काश ईअं थिए हा त भलो। क़ुरान तो फरमाए वला यक्तुमून अल्लाह हदीसा, अल्लाह तबारक व तआला खां का बि ॻाल्हि मख़फ़ी कान्हे। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि इंसान जूं जेके चए थो त कंहिंखे ख़बर कान्हे? छा दुनिया जे माण्हू खां त लिकाए थो पर ख़ुदा खां बि लिकी सघंदो? ही लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला अहिड़ा बयान फरमाया आहिनि, सचपच तन्हाईअ में वेही करे जेकॾहिं को माण्हू हिननि आयतुनि जो तर्जुमो ऐं ख़ुलासो पढ़े न त रोई वेहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एॾा रहमतुल आलमीन आहिनि, एॾा रहमतुल आलमीन आहिनि जो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात ॼाणे थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला मख़फ़ी केतिरियूं शयूं ॾिनियूं आहिनि पंहिंजे उम्मत जे माफ़ीअ जे लाइ, जंहिंजे लाइ फरमायूं त सुहिणा पंहिंजे उम्मत खे न ॿुधाइजां न त अमल न कंदई, इहे रख पाण वटि लिकाए, रख लिकाए, ॿुधाईंदे न को अमल न कंदई, छॾे न त कुझु अमल कनि। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुझु न कुझु करे अचिजो, खणी अचिजो अमल। बेतवजुही वारियूं निमाज़ूं रोज़ा जंहिंखे तव्हां चवंदा हो त सफ़ा तवजो कोन्हे, ख़ुशू ख़ुज़ू कोन्हे, खोटा आहिनि, इहे खोटा सोटा अमल बि तव्हांजे नज़र में खणी अचिजो त तव्हांजे लाइ मां चई सघां त रब साईं जहिड़ो माहौल हो हुन में अहिड़ा ई करे सघिया, जहिड़ो हुननि जो ज़हन हो, जहिड़ो हुननि जो माहौल हो, जहिड़ो हुननि जो फितनो हो माहौल में, उन्हनि खां अहिड़ा ई थी सघिया आहिनि, कोशिशि कई पर अहिड़ा खणी अचिजो। पोइ अहिड़ो रहमतुल आलमीन नबी जंहिंजे मथां दाहे वञे, इहा इंतिहाई हद हूंदी, अल्लाह ताला अहिड़ी हद खां बचाए। अल्लाह पाक क़ुरान पाक जे शरीयत जे आकाम जे नाफ़रमानीअ खां बचाए, ॿुधण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।